नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो वेझो ॻोठ रंगली शाह में पीरजादा बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीनी तकरार तां छिकताण घटि नाहे थी सघियो, जॾहिं त रंगली शाह धुर पारां ॿी धुर जी ज़री ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कई वई ऐं ॿई धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं आहिनि। हिक ॿिए ख़िलाफ़ हमला करण लाइ आतना आहिनि। होॾां इलाइक़े वासियुनि पारां सरहदी पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर हुन जे बावजूदि सरहद पुलिस ख़ामोश इख्तियार करे वरिती आहे, जॾहिं त ॿिन्ही धुरनि में खून रेज़ी जो खदशो पिणु वधी वियो आहे। होॾां हिकु धुर पारां ॻोठ जे बास रंगली शाह ऐं संदुसि अॻूणे यूसी चेयरमैन ग़ुलाम यासीन शाह पीरज़ादो, ग़ुलाम हैदर शाह, इमदाद अली, मुश्ताक शाह ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिंजी अॻुवाणी हुसैन बख़्श शाह, नबी बख़्श शाह, अलबेलो शाह, धणी बख़्श शाह ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जो बास रंगली शाह, संदुसि पुटु अॻूणो यूसी चेयरमैन ग़ुलाम यासीन पीरज़ादो ऐं ॿिया असांजे खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। इन्हनि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।